पाकिस्तान इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट तरफां इसराइल जे ज़ुल्म जी मज़म्मत कंदे फ़लस्तीनी अवाम जी मुकम्मल हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। मरकज़ी चेयरमैन राना ग़ुलाम नबी राजपूत मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इसराइल पारां मुसलसल फ़लस्तीनी अवाम मथां ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि समेत क़त्लेआम जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं फ़लस्तीनी अवाम जी मुकम्मल हिमायत कंदे मुजाहिदीन जे खयल क़दम जी बि हिमायत करियूं था। जॾहिं ज़ुल्म वधी वेंदो आहे त मज़लूम अवाम जंग लाइ मजबूर बणिजी वेंदो आहे। असीं उन्हनि जी कामयाबी लाइ दुआ करियूं था। हुननि चयो त दुनिया जे मुसलमान मुल्कनि खे फ़लस्तीनी अवाम जी मदद करणु घुर्जे। असीं मैदान जंग में पहुची नथा सघूं त घटि में घटि मस्जिद में वेही पंहिंजे फ़लस्तीनी अवाम लाइ दुआ करे सघूं था। असां फ़लस्तीनी अवाम जी मुकम्मल हिमायत करियूं था ऐं आलमी दुनिया खे अपील करियूं था त फ़लस्तीनी अवाम मथां इसराइल जी जारहियत ऐं ज़ुल्म जो नोटिस वरितो वञे ऐं मुसलमाननि जो क़त्लेआम बंदि कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।